नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त सजाद अली मीरबैर वल्द मोहम्मद हसन मीरबैर रहंदड़ सजावल शहर के रवासी अवामी प्रेस क्लब ठठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त राशन के पानी क़ार्ड क़ापी वठी आहिनि असांजे घर ख़राब थी वई। जेके घर वकरो जो आहे न जेको तव्हांजे नाले ते जेको घर वकरो जो आहे जंहिंमें जाली कागज़ पिया आहिनि उन नालो बि तव्हांजो आहे उहो छा तव्हां वकरो कयो? न मूं वकरो कोन्हे कयो, न जा आउं ज़िम्मेवार कोन्हे। आउं चवां थो की तव्हांखे बिल्कुलु वठणु घुरिजे, छो तव्हां ग़रीब माण्हू आहियो, न कंदो रहियो। तव्हां थोरो मथे ॾेखारियो सीधो करे सभु भराईंदो वञे। हरी भरा शायद जो छा चवण है? शायद चवण असांखां राशन जे बहाने क़ार्ड क़ापी वरिती हुई न, असांखे का बदलंदी ऐं असीं तोसां बदिले जिते बदलंदे असीं तोसां बदिले। ज़िले इंतज़ामिया खे छा मुतालबो तुंहिंजो? ज़िले इंतज़ामिया खां इहो मुतालबो त हिन जी जांच बिल्कुलु वठणु घुरिजे। इहा असां ज़ुल्म थियो आहे, इहे सुभाणे आउं में पसंदि गरीब माण्हू किथां पैसा भरींदो ढोड़े। तुंहिंजो चवण त फ्रॉड थियो आहे? फ्रॉड थियो। घर नंबर कहिड़ो आहे जेको वकरो थियो आहे? 1946 ब्लॉक नंबर 100। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।